नाज़रीन ख़बर शामिल कंदा जाती मां जाती में कुता मार मुहिम शुरू। छितन कुतन ऐं रोलू कुतन जी मीडिया ते ख़बर नशर थियण बाद टाउन कमेटी जाती जे चेयरमैन मोहम्मद जुमन मलकानी जे हुकुम ते शहर में कुता मार मुहिम शुरू कई वई आहे, जंहिंमें केतिरनि ई रोलू कुतनि खे ज़हर ॾेई मारियो पियो वञे। हेल ताईं 1 दर्जन खां वधीक कुतनि खे मारियो वियो आहे, जॾहिं त अञा बि वॾे अंग में रोलू कुता मौजूद आहिनि, जिन्हनि जे मारण लाइ इंतज़ाम कया पिया वञनि। टाउन कमेटी जाती जे मुलाज़िमनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जाती शहर ऐं भरवारनि इलाइक़नि में कुतनि जी वाध ऐं छितनि कुतनि जे आज़ार वधी वञण करे इहा मुहिम शुरू करणी पई आहे, जेका संदन ख़ात्मे थियण ताईं जारी रखी वेंदी, जीअं छितनि कुतनि जे ॾाढ़ण जहिड़नि वाक़िअनि खे रोके सघिजे। यादि रहे त जाती ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में छितनि कुतनि 60 खां मथे इंसान खे ॾाढ़े चुका आहिनि। कुता मार मुहिम शुरू थियण ऐं शहरियुनि इत्मीनान जो इज़हार कयो आहे।